वॾी नालो हमीरपुर माथिले में सिहत जी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एसटीपी जे सॾ ते धरणो हंयो वियो आहे। एसटीपी जे सॾ ते डीएचओ जी ऑफिस आॾो धरणो हंयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त अस्पतालुनि में सहूलियतुनि जी खोट सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। अहम ख़बर आहे, नाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया, अपडेट कंदा हलूं। हमीरपुर माथिले में सिहत जी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एसटीपी जे सॾ ते धरणो लॻायो वियो आहे। एसटीपी जे सॾ ते डीएचओ जी ऑफिस आॾो धरणो हंयो वियो आहे। इन हवाले सां असां ॿुधायूं पिया त एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त अस्पतालुनि में सहूलियतुनि जी खोट सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। मीरपुर माथिले मां इहा अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं, जिते सिहत जी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एसटीपी जे सॾ ते धरणो हंयो वियो आहे। एसटीपी जे सॾ ते डीएचओ जी ऑफिस आॾो धरणो हंयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त अस्पतालुनि में सहूलियतुनि जी खोट सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां मीरपुर माथिले मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अशरफ शाह खां। अशरफ शाह, छा तफ़सील आहिनि इन एहतिजाज जे हवाले सां? बिल्कुल आइंदा घोटकी ज़िले अंदर सेहत जी सहूलियतुनि जी अणाट ख़िलाफ़ एसटीपी जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि कारकुननि जो डीएचओ घोटकी जी ऑफिस वारो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हंयो आहे। मीरपुर माथिले में डीएचओ घोटकी जी ऑफिस वारो एसटीपी जे वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेत फंक्शनल लीग मीरपुर माथिले जे सदर एजाज नायक सिंधी अदबी संगत घोटकी जे सेक्रेटरी फिदा मलिक ज़ाहिद मीरानी ऐं नवाज़ सिलवानी समेत ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। धरणे में शरीक अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त घोटकी ज़िले जूं अस्पतालूं आवाम लाइ बेलाभ पिणल आहिनि। हितां जी आवाम खे को बि इलाज फराहम नथो कयो वञे। अस्पतालुनि में मिलियल करोड़ रुपयनि जी बजट सरकारी कामोरा मार्फत हड़प कई थी वञे। उन्हनि चयो त कुझु ॾींहं अॻु डैरकी अस्पताल अॻियां हिकु हफ़्ते ताईं बुख हड़ताली कैंप लॻाई हुई, पर उते बि को सरकारी उहिदेदार या चूंडियल नुमाइंदो अचण जी ज़हमत न कई आहे। अॼु असां जो ही धरणो सिर्फ़ु चूंडियल नुमाइंदनि ऐं हितां जे सरकारी कामोरनि खे पैगाम ॾियणो हुयो। हुन खां पोइ डीसी ऑफिस अॻियां धरणो हणी उन्हनि खे बि पैगाम ॾींदासीं त असां पंहिंजो हक़ वठणु ॼाणूं था। जी, वॾी महिरबानी अशरफ शाह इन हवाले सां तफ़सील ॾियण लाइ।